त तव्हांजे मसाइलनि खे अल्लाह हल कंदो आहे, गैरुल्लाह हल नथो करे सघे। औलाद अल्लाह ॾींदो आहे, सिंध जो को पीर नथो ॾेई सघे। हा, उन्हनि जो अदब कयो, एतिराम कयो, उन्हनि खे ओलिया मञियो, उन्हनि खे वक़्त जो गौस अल्हम्दुलिल्लाह समझूं था, उन्हनि खे पंहिंजे वक़्त जो जेको आहे वॾो इबादत गुज़ार असां सम्झूं था। बाक़ी असां उन्हनि खां क़तन तौर ते मदद हासिल नथा करे सघूं। इहा ॻाल्हि क़ुर जे बि ख़िलाफ़ु आहे, हदीस जे बि ख़िलाफ़ु आहे। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, तव्हां सभई इहो अलाह जा इक़रार कंदा, या अलाह तुंहिंजी इबादत कयूं था, तोखां ई मदद हासिल कंदासीं। त एतमल रहे थो हाणे पोइ वञी करे पीरनि ते जेको असां चऊं था असांखे औलाद मिले। ऐं जेको आहे भिटाई सरकार ते वञा ऐं मां चवां त मूंखे जेको आहे पुटु नथो थिए, मूंखे जेको आहे साईं पुटु ॾे। ऐं कलंदर शहबाज़ ते जेको आहे फैमिली खे पूरी खे मां वठी वञा ऐं चवां त मूंखे नौकिरी नथी मिले, मूंखे नौकिरी ॾियो। हे कान ग़ुलामी वारो ज़हन असांजो आयो आहे। इन जहालत खे त जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1400 साल पहिरियां ख़तमु कयो आहे। त तव्हांजे मसाइलनि खे अल्लाह हल कंदो आहे, गैरुल्लाह हल नथो करे सघे।